सिर्फ पी जी इज्जत ना है करनी, पी गुज़ारे वञे या जीअरो हुजे उन जे दोस्तनि जी इज्जत भी करनी। दोस्तनि जी इज्जत माना तव्हां पंहिंजे पीउ सां क़ब्र में नेकी कई। पी गुज़ारे चुको आहे, तव्हां क़ब्र में नेकी कई। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तव्हांजे साम्हूं हींअर अल्लाह ताला जे पाक कलाम क़ुरान मजीद मां क़ुरान मजीद जी हिकु आयत तिलावत कई वई। इन ही आयत में अल्लाह ताला असां सभिनी मुसलमाननि सां, सभिनी ईमान वारनि सां ख़िताब फरमायो आहे। जी सैयदना अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमाईंदो हो त जॾहिं बि मोमिन क़ुरान मजीद में या अय्युहल्लज़ीना आमनू जा लफ्ज़ पढ़े या ॿुधे, उनखे घुर्जे त कन लाहे अल्लाह ताला जो हुक्म ॿुधे। रब्बुल आलमीन अॻिते या त कंहिं कम खे करण जो हुक्म ॾींदो या वरी अल्लाह ताला कंहिं कम खां रुकजण जो हुक्म ॾींदो। हिते बि अल्लाह ताला उन्हनि प्यारनि लफ़्ज़नि सां असां सभिनी सां ख़िताब फरमायो आहे ऐं अॻिते हुक्म ॾिनाई उदख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़, तव्हां इस्लाम जे अंदर मुकम्मल तौर ते पूरे जा पूरा दाख़िल थी वञो। वला तत्तबिउ ख़ुतुवाति शैतान, शैतान जे कदमनि जी पैरवी न कयो। पहिरियों हुक्म त मुकम्मल तौर ते दीन इस्लाम में दाख़िल थी वञो ऐं ॿियो हुक्म त शैतान जे कदमनि जी पैरवी न कयो। अॼु असांखे वॾी ज़रूरत आहे, ख़ुसूसन उन्हनि माण्हुनि खे जेके चवनि था त असां क़ुरान हदीस जा पैरोकार आहियूं, जेके चवनि था त असां अहले हदीस आहियूं। असांखे वॾी ज़रूरत आहे जो असांजो अक़ीदो, असांजो अमल, ज़िंदगी जो हर पहलू, ज़िंदगी जो हर शोबो क़ुरान हदीस मुताबिक हुजे। पर जॾहिं असां पंहिंजो जाइज़ो वठूं था, छो त आम तौर ते असां जूं तक़रीरूं ॿियनि जे बारे में त हूंदियूं आहिनि, ॿियनि ते तनक़ीद त कंदा आहियूं, उन्हनि जूं कमियूं बयान कंदा आहियूं, पर ज़रूरत आहे त असां पंहिंजो पाण खे बि ॾिसूं। किथे असांजे अंदर त कमज़ोरियूं कोन आहिनि। अॼु उहो दौर अची चुको आहे जो सिर्फ़ अमल न, बल्कि जेकॾहिं आउं चवां त ग़लति न थींदुसि त अहले हदीस में अक़ीदे जे हवाले सां बि कमज़ोरियूं दाख़िल थी चुकियूं आहिनि। इहो इंतहाई अफ़सोसनाक पहलू आहे। अक़ीदो सिर्फ़ चंद ॻाल्हियुनि ताईं महदूद न आहे। तव्हां ॾिसो, इमाम तहावी किताब लिखियो अक़ीदे तहाविया, उन जे अंदर इमाम साहब अक़ीदो बयान कयो आहे। पर तव्हां हैरान थी वेंदो,
उन किताब के अंदर इमाम साहब मोज़न ते मसह के अकीदे में शामिल कयो। छो हालांकि चमड़े जा मोज़ा उन्हनि ते मसह करण फिकई मामलो आहे, फिकई मसलो आहे, पर इमाम साहब उनके अकीदे में शामिल कयो। छो त इन ही मसले के बयान करण सां उन दौर जे बिन बातिल फिरकन खां तमय्युज़ कायम थियो पे। रवाफिज़ ऐं ख़वारिज बिन बातिल फिरकन खां तमय्युज़ कायम करण जे लाइ इमाम तहावी रहमहुल्लाह अकीदे तहाविया जे अंदर मोज़न ते मसह के अकीदे में शामिल कयो। अकीदे जो इंतहाई अहम पहलू आहे अल वला वल बरा, अल्लाह कारण मोहब्बत, अल्लाह कारण दोस्ती ऐं अल्लाह कारण दुश्मनी या नफरत। यो इस्लाम जो बुनियादी अकीदो आहे। कुरान करीम में केतिरा दलाइल, अहादीस मुबारका के अंदर त मोमिन जेकॾहिं कंहिंसां मोहब्बत कंदो आहे त अल्लाह कारण, दुश्मनी या नफ़रत हूंदी आहे तॾहिं बि अल्लाह कारण। पर अफ़सोस सां चवणो पवे थो अॼु असांजो मयार तब्दील थी चुको आहे इल्ला माशा अल्लाह। अॼु मयार आहे सियासी पार्टियूं, कौमियत, बिरादरियूं के वडेरे या रईस सां ताल्लुक। ये असांजी मोहब्बत ऐं दुश्मनी जो बुनियाद है। फलाणो माण्हू फलाणी पार्टी में आहे, असांजो दोस्त, भले कब्रनि जो पुजारी छो न हुजे, भले महाबिदती छो न हुजे, पर छा आहे त उन ई पार्टी सां ताल्लुक रखे थो ऐं होॾां हिकु मुवहिद इंसान आलिम आहे, बाअमल आहे, उन सां दुश्मनी महज़ इन करे जो असांजी पार्टी में, असांजी कौम में, असांजी बिरादरी में शामिल न आहे। अॼु असांजे अंदर मोहब्बत ऐं दुश्मनी जो बुनियाद दुनियावी मफ़ाद है। ऐं हालत ॾिसूं पिया, अल्लाह ताला जो लखें रहमतूं हुजनि। हिन मिंबर ते बि आऊं चवां थो शेखुल अरब वल अजम सैयद बदियुद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह असांखे खरो अकीदो ॾेई वियो। सिंध में वरी बि उन जे मुक़ाबले में फितना घटि आहिनि जेतिरा तव्हांजे पंजाब सूबे जे अंदरि आहिनि। अकीदे जूं धॼियूं उॾायूं वयूं। अल वला वल बरा जो ख़ात्मो आयो आंदो वियो आहे। पंहिंजो पाण खे अहल हदीस चवराइण वारा जॾहिं उन्हनि अकीदे खे छॾियो, सलफ सालहिन जे मनज खे उन्हनि छॾियो, ऐं पंजाब में तव्हां कहिड़ा माण्हू मिली वेंदा जेकरे तक़रीबन राफ़ज़ी बणिजी चुका आहिनि। सहाबा खे घटि वधि ॻाल्हाइनि पिया। मूंखे ॿुधायो केॾी बदबख़्ती आहे, जेको माण्हू सहाबा खे घटि वधि ॻाल्हाए थो। मुंहिंजो नुक़्तो यादि रखिजो, उन जो अल्लाह जे नबी ते बि ईमान सही न, छो त इहे कंहिंजा दोस्त हुआ, कंहिंजा साथी हुआ, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेकॾहिं तव्हां चओ था चंद खां सवाइ ॿिया सभु नऊज़ बिल्लाह मुर्तद थी विया, इहो त डायरेक्ट अल्लाह जे नबी ते हमलो आहे। त प्यारो पैगंबर पंहिंजी 23 साला पैगंबराना ज़िंदगी में चंद माण्हुनि खां सवाइ ॿियनि जो तज़कियो कोन करे सघियो। इहो अल्लाह जे नबी ते हमलो न आहे। अॼु उहे माण्हू रवाफ़िज़ जा एजेंट थी चुका आहिनि। केॾो ज़ुल्म आहे। लाहौर खां हिकिड़ो माण्हू हले थो अहल हदीस जो, कराची अचे थो,
ऐं मुलाक़ातूं करे थो अहले बिदत जे सरदारनि सां। उन्हनि सां मुलाक़ात में तोखे छा फ़ाइदो थींदो सिवाय नुक़सान जे? अल्लाह जे नबी जो फरमान आहे, इमाम आजुरी किताब शरिया जे अंदर रिवायत आंदी, मन वकर साहिब बिदातिन फक़द आन अला हदमिल इस्लाम। जे बिदती जी इज्जत कई, तौकीर कई, उन इस्लाम खे डाहणे में मदद कई। ऐं पुछां थो, मुसल्ले ते बियारे उन जे पोयां निमाज़ पढ़ण या उन जी इज्जत आहे या कोन्हे? इन खां वॾी इज्जत कहिड़ी थींदी? जो तव्हां अहले बिदत खे मुसल्ले ते बियारे पोयां नमाज़ पढ़ो, इन खां मथे इज्जत कहिड़ी थींदी? तव्हां उन जे घर ते हली वञो उन सां मुलाक़ात जे लाइ। अल्लाहु अकबर। ॾिसो असांजा असलाफ केतिरे क़दर गैरतमंद हुआ, केतिरे क़दर गयूर हुआ, त अहले बिदत जी मजलिस में वञण बि पंहिंजे दीन ईमान खे ख़त्म करण लाइ उनजो नुक़सान आहे। इमाम यूनुस बिन उबैद 139 हिजरी में फौत थियो, 20 सदी जो अज़ीम मुहद्दिस आहे। अल इबाना इमाम इब्न बत्ता जो किताब हींअर मुंहिंजी गाड़ी में मौजूद आहे, पहिरियों जिल्द। इमाम इब्न बत्ता लिखे थो, यूनुस बिन उबैद वेठो आहे, हिकिड़ो माण्हू हली आयो, चयो इमाम साहब तव्हीं असांखे रोकींदा आहियो त अमर बिन उबैद जी मजलिस में न वञो। ॾिसो असांजा असलाफ अहले बिदत जी मजलिसनि में वञण खां रोकींदा हुआ। इमाम फुज़ैल बिन इयाज़ जो मूं कौल पढ़ियो इन साॻे किताब में, त जेको माण्हू अहले बिदत जी मजलिस में वञे थो, अख़ाफ़ अन तंज़िल अलैहि लानत, मूंखे ख़ौफ़ आहे त उन ते अल्लाह जी तरफ़ां लानत नाज़िल न थिए। उन माण्हू ते अल्लाह जे तरफ़ां लानत नाज़िल न थिए जेको अहले बिदत जी मजलिस में वञे थो। चवण लॻो, इमाम साहब अमर बिन उबैद जी मजलिस खां तव्हां असांखे रोकींदा आहियो। इहो अमर बिन उबैद कहिड़ो? मुतज़िला जो सरदार हो, अॻवान हो, जिन जो अक़ीदो आहे, काफ़ी उन जा बुछड़ा अक़ीदा आहिनि। हिकिड़ो अक़ीदो इहो बि आहे त क़ुरान मख़लूक आहे, कुफ़्र अक़ीदो। ॿियो अक़ीदो आहे मशहूर उन्हनि जो अज़ाब क़ब्र जा मुनकिर। उन खां सवाइ केतिरा अक़ीदा आहिनि, हालांकि पंहिंजो पाण खे मुस्लमान चवराईंदा हुआ। लेकिन तव्हांजो पुटु उन जी मजलिस में वञे थो। अल्लाहु अकबर। ॾिसो अक़ीदे जी गैरत। इमाम यूनुस बिन उबैद गुस्से में अची वियो, तेसिताईं पुटु अची पहुतो। उनखे चयईं, मूंखे मालूम थियो आहे त तूं अमर बिन उबैद जी मजलिस में वञी थो। जी बाबा ॻाल्हि हीअं आहे, हिकिड़ो हमरा दोस्त हो सो मूंखे वठी वियो। हाणे इमाम साहब जेको जवाब ॾिनो, ॾिसो दीन जो फ़हम। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, को माण्हू ज़ानी आहे, को माण्हू शराबी आहे, को माण्हू व्याजखोर आहे, इहे गुनाह आहिनि। पर इन्हनि गुनाहनि जे अंदरि छा आहे, इंसान खे अहसासु हूंदो आहे त गुनाह करियां पियो। को बि माण्हू ज़िना सवाब सम्झी कोन कंदो आहे, को बि माण्हू क़त्ल सवाब सम्झी कोन कंदो आहे, को बि माण्हू व्याज खाईंदो आहे सवाब कोन सम्झंदो आहे। जेको गुनाह खे गुनाह सम्झे थो, मुमकिन आहे रब्बुल आलमीन अॻिते हली उनखे तौबा जी तौफ़ीक़ ॾे। पर जेकॾहिं को गुनाह खे सवाब सम्झे, उहो कीअं छॾींदो, कीअं छॾींदो? इमाम साहब उनखे चयो त पुटु, जेकॾहिं तूं अल्लाह सां इन हाल में मुलाक़ात करी, जुमिलो यादि रखिजो इमाम साहब यूनुस बिन उबैद जो, इन हालत में मुलाक़ात करी जो तो ज़िना कयो हुजे, तो चोरी कई हुजे, तो शराब पीतो हुजे, इहो मूंखे वधीक महबूब आहे इन जे मुक़ाबले में जो तूं अमर बिन उबैद जे अक़ीदे सां अल्लाह सां मुलाक़ात करी। माना अमर बिन उबैद जो अक़ीदो एॾो पुछड़ो आहे, उन जे अक़ीदे सां तूं अल्लाह सां मुलाक़ात करी, इन खां वधीक पसंदि आहे तूं ज़िना बि कर, चोरी बि कर, शराब पी, हालांकि गुनाह आहिनि, पर इहे गुनाह वरी माण्हू छॾे सघे थो, छो त उन्हनि खे इंसान गुनाह सम्झे थो। अल्लाहु अकबर। इमाम साहब जो हिकिड़ो ॿियो कौल पढ़े,
इन साॻे किताब जे अंदरि, बल्कि इमाम औज़ाई जो हिकिड़ो माण्हू हली आयो, इमाम साहब हिकिड़ो माण्हू आहे अहले सुन्नत जो, पर वञे थो अहले बिदत जी मजलिस में, चवे थो हिननि जी ॻाल्हि बि ॿुधंदुसि, हुननि जी ॻाल्हि बि ॿुधंदुसि, हुननि जी बि ॻाल्हि ॿुधां छा था चवनि। अल्लाहु अकबर। इमाम साहब छा चयो? हाज़ा रजुलुन युरीदु अन युसाविय बैनल हक़ वल बातिल। इहो माण्हू हक़ ऐं बातिल खे बराबर करणु चाहे थो। जॾहिं हक़ खे सुञाणी चुको आहे, कहिड़ी ज़रूरत आहे जो बातिल जी मजलिस में वञे? कहिड़ी ज़रूरत आहे जो बातिल जी मजलिस में वञी उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधे? बाद औक़ात उन्हनि जो असर थी वेंदो आहे। मोहम्मद बिन साहिब जे बारे में अचे थो, वञी मजलिस में वेठो मुर्जिया जे, जॾहिं हुतां उथियो अक़ीदो मुर्जा थियसि। मजलिस में वेहण जे करे अक़ीदो तब्दील थी वियो। अॼु असां अहले हदीस चवराइण वारा ख़ुसूसन पंजाब जे अंदरि एॾी हालत ख़राब आहे जो सहाबा खे गारियूं ॾियण वारा तिन खे मानात स्टेज ते विहारियो पियो वञे। मातूरीदी अशरी जेके सलफ सालिन जे अक़ीदे खां थिड़ियल, तिन खे मस्जिद में घुराए तकरीर कराए पोयां नमाज़ूं पढ़ियूं पई वञनि। इंतहाई हालत ख़राब लॻी पई आहे। छो? उते को बेड़ो माण्हू कोन थियो जे खरो अक़ीदो बयान कयो हुजे जी असां वटि शेख बदिउद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह अक़ीदो बयान कयो। इहा वॾी कमी आहे। ॾिसो न, इन्हनि उलमा जो वजूद केतिरे क़दर अल्लाह जे पारां महिरबानी आहे। खरो अक़ीदो असांखे मिलियो, भले माण्हू नाराज़ थी वञे परवाह न आहे, पर अक़ीदो ठोस हुजे, उहो ठोस अक़ीदो असांखे मिलियो शेखुल अरब वल अजम खां। अॼु असां अहले हदीस चवराइण वारा अक़ीदे जे मामले में पोइते। केतिरा माण्हू आहिनि जेके अहले बिदत जो जनाज़ो पढ़ंदा आहिनि, ख़बर आहे थी शिरक ते मोह, पर छा आहे त अॻियां तालुकात आहिनि, दुनियावी सियासी तालुकात आहिनि। इमाम सुफियान सोरी रहमतुल्लाह अलैह अज़ीम मुहद्दिस आहे, उन जे दौर में अब्दुल अज़ीज़ बिन अबी रवाद गुज़ारे वियो। हदीसनि जो रावी आहे, पर मुर्जिया हो। मुर्जिया गुमराह फ़िरक़ो आहे, जेके चवनि था त अमल ईमान में शामिल कोन्हे। इमाम साहब खे ख़बर पई त हमराह गुज़ारे चुको आहे। इमाम साहब चयो तरसजो, आउं ईंदुसि। ईअं कोन चयाईं त नमाज़ पढ़ाईंदुसि। जनाज़ो रखिजी चुको आहे, माण्हू सफ़बंदी करे चुका आहिनि। इमाम साहब आयो, माण्हू इंतज़ार में आहिनि त इमाम सुफियान सोरी नमाज़ जनाज़ा पढ़ाईंदो। इमाम साहब छा कयो? माण्हुनि जी तवजो छिकाइण जे लाइ साइड खां कोन आयो, सफ़ूं चीरींदो, माण्हुनि खे हटाईंदो, अची मैयत जे साम्हूं बीठो। थोरी देरि बीह, उन खां पोइ अॻिते रवानो थी वियो। कंहिं माण्हू पोयां दाह कई, इमाम साहब नमाज़ जनाज़ा त पढ़ायो। इमाम साहब जवाब छा ॾिनो? इन्नमा अरदतु अन उरिय अन्नास अन्नहु मात अला बिदातिन। हिते हली आयो आहियां इन जे करे तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो त अब्दुल अज़ीज़ बिन अबी रवाद जो मौत बिदत ते थियो आहे, ऐं उन जी नमाज़ जनाज़ा कोन पढ़ाईंदुसि। हीअ अक़ीदे जी गैरत। जॾहिं तव्हां के अहले बिदत खे इमाम बनायो था, उन जी नमाज़ जनाज़ा पढ़ो था, मूंखे ॿुधायो केतिरनि माण्हुनि ते मनफ़ी असरात मुरतब थियनि था त बाबा मरण वारो बि सही हो, तॾहिं त अहले हदीस पोयां नमाज़ पढ़े पियो। हक़ बातिल जो फ़र्क़ु तव्हां ख़तमु करे छॾियो। इहे ई सोचींदा न त हीउ माण्हू बि सही आहे, इन जे करे अहले हदीस नमाज़ जनाज़ा पढ़े पियो, पोयां नमाज़ पढ़े पियो, माना हिन जो अक़ीदो बि दुरुस्त आहे। केतिरा माण्हू आहिनि जिन पंहिंजूं न्याणियूं अहले बिदत खे ॾेई छॾियूं। हथा कि आउं तव्हांखे ॿुधायां, भले माइट छो न हुजे, जेकॾहिं अहले शिरक आहे, अहले बिदत आहे, उनखे पंहिंजी न्याणी नाहे ॾियणी। मन ज़वज करीमतहु मिन मुब्तदे फ़क़द क़ता रहमहा। ग़ालिबन इमाम फुज़ैल बिन इयाज़ जो क़ौल आहे त जंहिं माण्हू पंहिंजी न्याणी खे बिदती खे ॾिनी, उन औरत जो रहम कटे छॾियो, उन सां तालुक़ पंहिंजो तोड़े छॾियो। छा थींदो? जॾहिं तव्हां पंहिंजी न्याणी कंहिंखे ॾींदो बिदती खे, दबाव पवंदा, प्रेशर पवंदो, कब्रनि ते बि वेंदी, पूजा बि कंदी, बिदतूं बि कंदी, मजबूर थी पवंदी। जेकॾहिं शिरक करे थी, बिदत करे थी, मूंखे ॿुधायो उनजा ज़िम्मेवार तव्हां आहियो या कोन आहियो? तव्हां ज़िम्मेवार आहियो। कंहिं तव्हांखे चयो आहे त हर सूरत में पंहिंजी न्याणी माइटनि खे ॾियणी आहे, भले बिदती छो न हुजे?
अल्लाह के प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु घणियूं न्याणियूं हुयूं, 4 न्याणियूं, हिकु न 4 न्याणियूं। आदीस कुरान ऐं अहले तशरीह जे किताबनि मां साबित आहे, केतिरा ई हवाला मूं वटि आहिनि। 4 न्याणियुनि मञा 2 न्याणियूं गैरनि खे ॾिना, 2 न्याणियूं उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह अन्हु खे, 1 न्याणी अबुल आस खे, सिर्फ़ 1 न्याणी सैयदना अली बिन अबी तालिब खे। 4 मञा 2 न्याणियूं पंहिंजे खानदान खां ॿाहिरि ॾिन था। अॼु असां अहल हदीस ते विराइण वारा केतिरो असां नुक़सान कयो आहे। अक़ीदे अल वला वल बरा जो असां ख़त्मो आणे छॾियो आहे। खोलियो क़ुरान मजीद, इब्राहीम अलैहिस्सलाम जो अल्लाह मिसाल पेश कयो। उहो पैगंबर जंहिंजो दर्जो अल्लाह जे नबी खां पोइ आहे। पाण जॾहिं वञनि था महराज ते, पाण इब्राहीम अलैहिस्सलाम खे ॾिसनि था, पाण फरमाईंदा इब्राहीम खे जेकॾहिं ॾिसणो अथो पंहिंजे साथी खे ॾिसो, यानी मूं ॾांहुं तव्हां निहारियो। मुशाबा आहे अल्लाह जे नबी सां। अबी इब्राहीम, मुंहिंजो पीउ इब्राहीम पाण चवंदा हुआ। उहो इब्राहीम अल्लाह ताला छा फरमायो क़ुरान मजीद जे अंदरि 2 जायुनि ते अल्लाह ताला 2 शख्सियतनि खे चयो आहे त उन्हनि जो नमूनो तव्हां इख्तियार कयो। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना, सूरह अहज़ाब जे अंदरि आहे। तव्हां जे लाइ अल्लाह जे नबी जी ज़िंदगी में सुहिणो नमूनो आहे। ऐं ॿी जॻह ते फरमाई सूरह मुम्तहिना जे अंदरि, क़द कानत लकुम उसवतुन हसनतुन फी इब्राहीम वल्लज़ीन माउ। मुसलमानो, तव्हां जे लाइ सुहिणो नमूनो आहे इब्राहीम अलैहिस्सलाम में ऐं उनजे साथियुनि में। इब्राहीम जे साथियुनि में इज़ क़ालू लिक़ौमिहिम, जॾहिं उन्हनि पंहिंजी क़ौम खे चयो, धारियुनि खे न, इन्ना बुरआउ मिनकुम मिम्मा ताबुदून मिन दूनिल्लाह, असीं तव्हां खां बेज़ार, जिन जी अल्लाह खां सवाइ पूॼा करियो था तिन खां बि बेज़ार। व बदा बैनना व बैनकुम अदावत वल बग़ज़ाउ अबदन हत्ता तुमिनू बिल्लाहि वहदह, तव्हां जे विच में असां जे विच में दुश्मनी बुग़्ज़ ज़ाहिर थी चुको आहे, पैदा थी चुको आहे। जेसि ताईं हिकु अल्लाह ते ईमान न आणींदा दुश्मनी ख़त्म न थींदी। कुरान सिर्फ़ वाक़ियो बयान कोन कयो, बल्कि फरमायाई तव्हां जे लाइ नमूनो आहे, तव्हांखे फॉलो करणो आहे, अपनाइणो आहे इब्राहीम अलैहिस्सलाम जे तरीक़े खे। अॼु अहल हदीस खे वॾी ज़रूरत आहे पंहिंजे अंदरि अक़ीदे जी गैरत हुजे। ॾिसो अक़ीदे जी गैरत इंसान खे केॾो गयूर बनाईंदी आहे। जॾहिं इब्राहीम बल्कि मूसा अलैहिस्सलाम मोटियो तूरे सीना खां, क़ौम गाबे जी पूॼा पई करे, बा हारून खे पोयां छॾे वियो। हारून अलैहिस्सलाम भरपूर कोशिशि कई त क़ौम शिरक न करे, पर क़ौम न मञियो। इब्राहीम बल्कि मूसा अलैहिस्सलाम जीअं आयो तीअं अची हारून अलैहिस्सलाम जी ॾाढ़ी मां झॾाई। ॿई पैगंबर छो ॾाढ़ी मां झॾाई, तॾहिं गौर त करियो न, या मामूली ॻाल्हि कोन्हे। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे भाउ जी ॾाढ़ी मां झलियो, छाजे करे? अक़ीदे जी गैरत, तौहीद जी गैरत। त हारून तुंहिंजे हूंदे क़ौम छो पई शिरक करे? अल्लाहु अकबर, ही अक़ीदे जी गैरत आहे, ही तौहीद जी गैरत आहे जेका अल्लाह रहम फरमा आस्ते आस्ते मोकिलाईंदी वञे दुनियावी तालुकात जे करे, दुनिया खे राज़ी करण जे लाइ। ऐं यकीन ॼाणो, इहो मुंहिंजो नुक़्तो ज़हन में रखो, अल्लाह उन्हनि माण्हुनि जी इज़त बुलंद करे थो जेके खरा आहिनि। जिन माण्हुनि खे राज़ी करण जी कोशिशि कई, हर कंहिंखे राज़ी करण जी कोशिशि कई, उन्हनि जी इज़त वक़्त सां गॾु घटिजी वेंदी आहे। पर जिन खरी ॻाल्हि कई, अॼु बि उन्हनि जो नालो बुलंद आहे, चाहे इब्न तैमिया हुजे, इब्न क़य्यम हुजे, इमाम अहमद बिन हंबल हुजे, इमाम मालिक हुजे, हिन दौर जे अंदरि मौलाना अहमद मला हुजे, ख़ैर मोहम्मद निज़ामानी हुजे, शेख बदियुद्दीन शाह राशिदी हुजे, अब्दुर्रहीम पछमी हुजे, अल्लाह उन्हनि जा नाला बुलंद करे छॾिया। छो त उन्हनि हक़ खे खोले बयान कयो, दुनिया खां कोन ॾिना, दुनिया जूं मसलतूं उन्हनि कोन ॾिठियूं। अॼु अहल हदीस खे सभ खां वॾी ज़रूरत आहे पंहिंजे अक़ीदे जे अंदरि उहा गैरत पैदा करे। अल्लाह करण मोहब्बत, अल्लाह करण दुश्मनी। जेको अल्लाह करण जंहिंसां मोहब्बत आहे, कहिड़ी बि ॿोली हुजे, कहिड़ी बि क़ौम हुजे, कहिड़ो बि रंग हुजे, कहिड़ो बि नस्ल हुजे, असांजो भाउ आहे। पर जेकॾहिं मुशरिक आहे, बिदअती आहे, चाहे असांजो हम वतन हुजे, हम क़ौम हुजे, साॻी ॿोली ॻाल्हाइण वारो हुजे, असांजो उहो महबूब न आहे। दोस्तो, अहले हदीस जे अंदरि
उनखां पोइ अमल जूं कमज़ोरियूं वॾो मौज़ू आहे, पर मुख़्तसर टाइम आहे, ॿुधाईंदो हलां। अक़ीदो सही हुजण खां पोइ इहो सिर्फ़ु काफ़ी न आहे त असां अक़ीदो अपनाए छॾियूं सही ऐं उन खां पोइ असांखे छूट मिली वञे जीअं चाहे तीअं असीं ज़िंदगी गुज़ारियूं, जीअं वणे असांखे ज़िंदगी गुज़ारियूं। रब्बुल आलमीन पहिरीं हुकम ॾिनो इस्लाम में पूरे जा पूरा दाख़िल थी वञे। तव्हांजो अक़ीदो बि क़ुरान हदीस मुताबिक़ हुजे, तव्हांजा अमल बि क़ुरान हदीस मुताबिक़ हुजनि। अॼु ॾिसो केतिरा असांजा अहिड़ा भाइर आहिनि जेके व्याज खाइनि था, ॾीन बि था वठनि बि था, हालांकि व्याज उहो गुनाह आहे अल्लाह जे नबी जिते फरमायो 7 गुनाह अहिड़ा आहिनि जेके हलाक करण वारा आहिनि। इज्तनिबू सबल मूबिकात, 7 गुनाहनि खां बचो जेके तबाह करण वारा आहिनि, हलाक करण वारा आहिनि, बर्बाद करण वारा आहिनि। उनमें हिकु गुनाह आहे अकुलुर रिबा। पाण फरमाइनि था व्याज खाइण, उनखे अल्लाह जे नबी तबाह करण वारो गुनाह करार ॾिनो। ऐं क़ुरान मजीद में जिते ज़िक्र थियो आहे व्याज जो, उते रब्बुल आलमीन जेका सज़ा ॿुधाई आहे उहा तमामु खौफ़नाक सज़ा आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो, ज़रू मा बक़िय मिनर रिबा इन कुंतुम मुमिनीन। जेको व्याज रहिजी वियो आहे ईमान वारो उनखे छॾे ॾियो, जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो, ईमान अथो दिलि में, उनखे छॾे ॾियो। फ़इन लम तफ़अलू, ईअं नथा करियो, फ़ाज़नू बिहर्बिम मिन अल्लाह व रसूलिही, जंग लाइ तयार थी वञो अल्लाह रसूल सां, अल्लाह रसूल सां जंग जे लाइ तयार। मूंखे ॿुधायो जेको अल्लाह सां जंग कंदो उहो कामयाबु थींदो, पैगंबर सां जंग कंदो उहो कामयाबु थींदो। पहिरीं सिर्फ़ु इहो सोचियो अल्लाह रसूल सां जंग थी सघे थी। मोमिन तसवर करे सघे थो त पंहिंजे ख़ालिक सां जंग करियां ऐं पंहिंजे प्यारे पैगंबर सां जंग करियां, लेकिन अल्लाह ताला सज़ा ॿुधाई आहे उन्हनि माण्हुनि जी जेके व्याज खाइनि था। ऐं सिर्फ़ु खाइण वारा न, खाराइण वारा बि। अल्लाह जे नबी फरमायो लान अल्लाह आकिलर रिबा व मूकिलहु व शाहिदहु व कातिबहु व क़ालहुम सवाउ। सही मुस्लिम जी हदीस, पाण सुगरा फरमाइंदा अल्लाह जी लानत आहे व्याज खाइण वारे ते, खाराइण वारे ते, शाहिदनि ते। मामूली ॻाल्हि कोन्हे। केतिरा दफ़ा तव्हां खां माण्हू फार्म खणी ईंदा आहिनि, व्याज ते कर्ज़ वठंदा आहिनि, तव्हीं सही कंदा आहियो, तस्दीक कंदा आहियो, तव्हां वेरीफाई कंदा आहियो, यादि रखी थो यादि रखो तव्हीं बि शामिल थी वियो उन में। जेकॾहिं को माण्हू व्याज ते कर्ज़ खणे थो, तव्हां दस्तख़त कई, ताईद कई, तव्हां बि उन में शामिल आहियो। व कातिबहु, जेको लिखे थो, माफ़ कजो बैंकिंग जो सॼो निज़ाम व्याज ते आहे, सॼो ॾींहुं लिख पढ़ आहे। अल्लाह जे नबी फरमायो इन्हनि ते लानत आहे। अॻिते जेके लफ़्ज़ हदीस जा पाण फरमाइनि था इहे सभ जा सभ गुनाह में बराबरि जा शरीक आहिनि। ईअं न आहे जो लिखण वारो घटि हुजे या शाहिद जो गुनाह घटि हुजे, इहे सभ जा सभ गुनाह में बराबरि जा शरीक आहिनि। केॾो वॾो गुनाह आहे। बल्कि हिकिड़ी हदीस जेके शेख अलबानी रहमहुल्लाह सही चयो आहे, पाण सुगरा फरमाइनि था रिबा जा व्याज जा 73 दरवाज़ा आहिनि। ऐसरोहा मिस्लु ऐं यनकिह रजुलु उम्महु, उनजो घटि में घटि दर्जो ही आहे जो माण्हू पंहिंजी वालिद सां निकाह करे। अंदाज़ो लॻाए केॾो वॾो गुनाह आहे, केॾो वॾो गुनाह आहे। ऐं केतिरा माण्हू इन जे अंदरि ग़र्क़ आहिनि। क़यामत ॾींहुं उथंदा छा हाल हूंदनि। अल्लाह ताला इन्नल्लज़ीन याकुलून रिबा ला यक़ूमून इल्ला कमा यक़ूमुल्लज़ी यतख़ब्बतु शैतानु मिनल मस। अल्लाह ताला फरमाए थो जेके व्याज खाइनि था से क़यामत ॾींहुं ईअं उथंदा ॼण त उन्हनि खे शैतान छुही टच करे उन्हनि खे वाइड़ो करे छॾियो हुजे, पागल करे छॾियो हुजे। वाइड़ा थी उथंदा, चरिया हुजनि जी, हवास बाख़्ता। ऐं इन मज़ा दलील मिलियो क़ुरान जी आयत मज़ा त जिन जो बि असर थिए थो, जेकॾहिं असर न थिए हा रब मिसाल कोन ॾे हा। जिन जे छुअण जो बि असर थिए थो, असर न हुजे हा त अल्लाह मिसाल कोन ॾे हा। माना अहिड़े हाल में क़यामत ॾींहुं उथंदा जेके माण्हू व्याज खाइनि था।
अल्लाह अकबर, केतिरा असांजा मुस्लमान भाई। पर जेकॾहिं को अहल हदीस जो कमु करे, वही गौर करे, इहा शइ उनखे सूए थी। छा तुंहिंजो मज़हब सिर्फ़ु रफ़ुल यदैन करण आहे? आमीन बिल जहर आहे? सूरह फातिहा इमाम जे पोयां जंहिं पैगंबर असांखे इहे शयूं ॿुधायूं, उन साॻिए पैगंबर असांखे व्याज खां बि रोकियो आहे। उन साॻिए पैगंबर खाइण वारे ऐं खाराइण वारे ते लानत कई आहे। फरमान त साॻी हस्ती जो आहे न, साॻी शख्सियत जो आहे। पोइ कुझु फरमान असां तस्लीम कयूं, कुझु खे छॾे ॾियूं। मूंखे ॿुधायो, मोमिन जो कमु आहे? इहो कमु मोमिन जो थी सघे थो? अल्लाह जे नबी जो फरमान आहे, जॾहिं माण्हू हराम माल खाए थो कंहिं बि तरीक़े सां, ॿ ॻाल्हियूं आहिनि। के माण्हू छा कंदा आहिनि, हराम माल गॾु करे पोइ वरी पंहिंजे नफ़्स खे मुतमइन करण जे लाइ सदकात ॾींदा आहिनि, ख़ैरात कंदा आहिनि, त मन इहो गुनाह मुंहिंजो माफ़ थी वञे। ॿुधाईंदो हलां, इब्न हिब्बान जी हसन दर्जे जी रिवायत। शेख अलबानी बि चवे थो हसन, शेख शोएब अल अर्नऊत बि चवे थो हसन। पाण सोगरा फरमाईंदा, वमन जम मालन हरामन सुम्मत सदक बिही, जेकॾहिं के माण्हू हराम माल गॾु कयो ऐं उन मज़ा सदको कयाई, अल्लाह जो नबी चवे थो त उहो सदको त क़बूल कोन थींदो, वकान इसरुहु अलैहि, उनजो भार वज़न इन जे सिर ते ईंदो। त हराम खे ख़र्च कयाई, हराम मज़ा उम्मीद रखियई त मूंखे सवाब मिलंदो। इन ई सोच जे तहत हुन हराम माल गॾु कयो त ख़र्च कंदसि अल्लाह जे रास्ते में, मुंहिंजा गुनाह माफ़ थी वेंदा। अल्लाह जो नबी चवे थो, ख़र्च करे थो उल्टो इन ते भार थींदो। जो हराम मज़ा उम्मीद रखे पियो सवाब जी। ऐं अञा हिकिड़ी वॾी सज़ा, अल्लाह दुआ क़बूल नथो करे। अल्लाह जे नबी फरमायो, हिकिड़ो माण्हू वॾो योतील सफ़र, डिघो सफ़र करे वञे थो ऐं मुसाफ़िर जी दुआ क़बूल पवंदी आहे। अश अस अगबर, वॾो सफ़र करण जे करे वार खिंडरेल, कपड़नि ते मुंहं ते धूड़ आहे, लट आहे, माना अहिड़ी हालत में आहे जो दुआ क़बूल कई वञे, काबिल रहम हालत जे अंदर आहे। या रब्बे पंहिंजा ॿई हथ खणे थो आसमान ॾांहुं। इन में दलील अल्लाह जी ज़ात मथे आहे, अल्लाह जी ज़ात मथे आहे। दुआ घुरण माल रब खां, दुआ घुरण माल इंसान जा हथ मथे वञनि था। फितरत बि चवे थी अल्लाह ताला मथे आहे, पर अल्लाह खे पुकारे थो। पाण सुगरा फरमाइनि था, उनजी दुआ क़बूल कोन थी पई। छाजे करे? अल्लाह जे नबी फरमायो त व मतअमहु हरामुन व मशरबहु हरामुन व मलबसहु हरामुन व गुज़िय बिल हराम फअन्ना युस्तजाबु लिज़ालिक। खाधो बि हराम जो, पीतो बि हराम जो, कपड़ा बि हराम जा, नंढपुण खां परवरिश थी हराम ते, पोइ अहिड़े माण्हू जी दुआ क़बूल कीअं पवंदी? अॼु असांजूं दुआऊं क़बूल कोन थियूं पवनि, उनजो हिकिड़ो इंतहाई अहम सबब इहो हराम आहे जेको खाई रहिया आहिनि। ऐं व्याज त इंतहाई ख़तरनाक गुनाह आहे। बल्कि ॿुधाईंदो हलां, अल्लाह जे नबी असांजी केॾी रहनुमाई कई। रब जूं बेशुमार रहमतूं हुजनि अल्लाह जे नबी ते। माण्हू सुवाल कंदा आहिनि, साईं हिकिड़ो माण्हू कारोबार करे थो, ओधर ते शइ महांगी ॾे थो, रोकड़ ते घटि पैसा, किस्तनि ते ॾे थो, ज्यादा रक़म वठे थो। छा कजे? जॾहिं वञूं था उलमा तरफ़ त ॾिसूं था त उलमा जा ॿ राय आहिनि। अहिड़ा उलमा बि आहिनि सऊदी अरब जा, ख़ुसूसन कुझु पाकिस्तान जा, जेके चवनि था त बाबा इहो कारोबार बि जाइज़ आहे, बशर्ते कि तव्हां ॻाल्हि वाज़े करे छॾियो, उन में इबहाम न हुजे, बाद में माण्हू उन ॻाल्हि खां फिरे न, इहो कारोबार जाइज़ आहे। लेकिन काफ़ी उलमा अहिड़ा आहिनि जिन चयो त इहो नाजाइज़ आहे। शेख बदियुद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह, शेख अलबानी रहमतुल्लाह अलैह, शेख ज़ुबैर अली ज़ही रहमतुल्लाह अलैह, शेख मुबशिर अहमद रब्बानी हफ़िज़हुल्लाह, ॿिया बि केतिरा जय्यद उलमा जेके चवनि था इहो बि व्याज आहे। इहो वक़्त जे करे ज़्यादा पैसा वठणु इहो बि व्याज आहे। ऐं चवां थो ठीकु आहे, ॿिन्ही उलमा जे फतावा खे हिकु तरफ़ रखो। हिकिड़ो तबिको चवे थो हराम आहे, व्याज आहे, ॿियो चवे थो जाइज़ आहे। इख़्तिलाफ़ थी वियो। हाणे अल्लाह जे नबी जो फरमान विच में आणियो, द मा युरीबुक इला मा ला युरीबुक।
जेका शइ तोखे शक में विझे उनखे छॾे ॾे, उहा शइ इख्तियार कर जंहिंमें शक न हुजे। हाणे जॾहिं शक पैदा थी वियो त तक़वा इन ई शइ जो नालो आहे, इन शइ खे बि छॾे ॾे। छो त वॾो तबिको उलमा जो हुनखे हराम चवे थो। ईमान जी तक़ाज़ा आहे त इन शइ खे बि छॾे ॾे। इहा आहे तक़वा। ऐं दोस्तो, असांजे मुआशरे जे अंदरि ॿियो बि हिकिड़ो वॾो हक़ आहे जेके असांजा काफ़ी दोस्त जंहिंमें अहल हदीस में यकीनन आहिनि, उन हक़ जी हक़ तलफ़ी करे रहिया आहिनि। उहो हक़ कहिड़ो आहे? उहा वालिदैन जो हक़, औलाद ते। माउ ऐं पीउ जो हक़ औलाद ते। असां जॾहिं क़ुरान हदीस पढ़ूं था, क़ुरान मजीद में घटि 6 जायूं मूं ॾिठियूं आहिनि जिते अल्लाह ताला पंहिंजी तौहीद सां गॾोगॾु माउ ऐं पीउ सां सुहिणे सलूक जो हुकम ॾिनो आहे। घटि में घटि 6 जायूं आहिनि। सूरह बनी इसराइल में क़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihसाना। तव्हांजे रब फ़ैसिलो करे छॾियो आहे, तव्हां इबादत कंदो उन हिकु अल्लाह जी ऐं पंहिंजे वालिदैन सां सुहिणो सलूक कंदो। ऐं ॿी जॻह ते फरमाई अन निश्कुर ली वले वालिदैक, मुंहिंजो शुक्र अदा कर ऐं पंहिंजे वालिदैन जो। ऐं जो लफ़्ज़ मूं इस्तेमालु कयो आहे हिते वाह कोन्हे, वाह अतफ़ कोन्हे। अन निश्कुर ली वले वालिदैक, मुंहिंजो शुक्र अदा कर पंहिंजे वालिदैन जो बि। रब हिते वाह अतफ़ बि कोन आंदो आहे। माना एॾो हक़ आहे माउ ऐं पीउ जो। अॻिते छा फरमाए? इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। इन ॿिन्ही मां ॿई माउ ऐं पीउ या हिकु तो वटि पोढ़ा थी वञनि। इंदक, क़ुरान जी अज़मत ॾिसो, छा क़ुरान जी फ़साहत बलागत आहे। इंदक जे अंदरि बि वॾी हिकमत समायल आहे। माना इन मां इशारो मिले थो औलाद खे घुर्जे त कोशिश करे वक़्तु पंहिंजो माउ पीउ सां गॾु गुज़ारे। तो वटि वेठो आहे ॿाहिरीं मुल्क में, मूंखे ॿुधायो, माउ पीउ वटि त कोन थियो न। छॾे वियो माउ ऐं पीउ खे दुनिया कमाइण जे लाइ। मञूं था करे शरई ज़रूरत आहे अहिड़ो इल्मु हासिल करण जे लाइ, या का ॿी मजबूरी आहे, तव्हां वञी सघो था, पर महज़ दुनिया जो माल गॾु करण जे लाइ पोड़ा माउ पीउ छॾे जेके हलिया वञनि था, से वॾा महरूम इंसान आहिनि। बल्कि आउं चवंदुसि बदनसीब आहिनि। वॾियूं ख़िदमतूं उन खां महरूम रहिजी विया। वॾा दर्जात जेके तोखे मिलणा हुआ तूं महरूम रहिजी वे। इंदक तो वटि पोड़ा थी वञनि, तूं त आहीं कोन, वेठो ई अमेरिका जे अंदरि, तो वटि त पोड़ा थिया ई कोन। अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं इहे पोड़ा थी वञनि, फरमाई उन्हनि खे झिणक न, धड़को बि न ॾे, मिठी ज़बान सां ॻाल्हाए। इमाम सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैहि खां कंहिं पुछियो, सही क़ुरान में अल्लाह ताला चवे थो त माउ ऐं पीउ सां मिठी ज़बान में ॻाल्हायो, मूंखे मिसाल ॾेई सम्झायो। इमाम साहब जवाब ॾिनो त कौलुल अब्दिल मुज़निब लिसय्यदिल फज़्ज़िल गलीस। इमाम साहब जो तो हिकिड़ो माण्हू ॾिठो आहे जेको आका हुजे ऐं सख़्त तबियत जो हुजे, सख़्त ॻाल्हाइण वारो हुजे। आहे आका, उन ज़माने में ग़ुलामी जो निज़ाम हो। उन सख़्त ॻाल्हाइण वारे ऐं सख़्त तबियत आका जो ग़ुलाम, तंहिंखां ग़लती थी वञे, उहो ग़ुलाम आका सां कीअं ॻाल्हाईंदो? औलाद खे घुर्जे माउ ऐं पीउ सां अहिड़े नमूने सां ॻाल्हाए। अल्लाह अकबर। अॼु असां में अहिड़ा बदनसीब आहिनि, माउ ऐं पीउ खे गारगंद कंदा आहिनि, धक हणंदा आहिनि, घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि। केतिरा अहिड़ा बदनसीब आहिनि, कॾहिं वालिदैन खे ख़र्ची कोन ॾींदा आहिनि। या बदनसीबी कोन्हे जो तो वटि दौलत हुजे, दोस्तनि जे लाइ अयाशी जा पैसा हुजनि, पर माउ वेचारी खे कॾहिं तो दवा वठी न ॾी, कॾहिं उनखे तूं कपिड़नि जो वॻो वठी न ॾी, कॾहिं तूं ख़र्ची जा पैसा न ॾी। या बदनसीबी आया कोन्हे। अल्लाह जा बानो ही अज़ीम शख्सियतूं आहिनि, जेसि ताईं दुनिया में आहिनि तव्हांजे लाइ जन्नत जो रस्तो बि खुलियो पियो आहे। इन जी ख़िदमत करियो, जन्नत जो रस्तो खुलियो पियो आहे। हिकिड़ो साहबी हली आयो, अल्लाह जा रसूल जिहाद ते हलणु चाहियां थो, पर पोयां अम्मा पोड़ी हुई, रोई रही हुई, मूंखे छॾण लाइ तयारु कोन हुई। छा करियां? होॾां जिहाद जहिड़ो अमल, अफ़ज़ल अमल। पाण फरमाईंदा फलज़महा फ़इन्नल जन्नत तहत रिजलिहा,
वनी मां जी ख़िदमत कर, याद रख जन्नत मां जे कदमनि जे हेठां आहे। अल्लाह जे नबी उनखे हुक्म ॾिनो वञी वालदा जी ख़िदमत कर। ऐं जॾहिं इंसान मां ऐं पीउ जी ख़िदमत न कंदो आहे ऐं मां गुज़ारे वेंदी आहे, पोइ मूं पाण अहिड़ा मंज़र ॾिठा आहिनि, अहिड़ा माण्हू मां जे वफ़ात ते वॾियूं उछंगारूं ॾेई रहंदा आहिनि। हाणे ज़मीर धक हणंदो आहे, ज़मीर मलामत कंदो आहे त मां वीचारी पोड़ी गुज़ारे वई, बदबख़्त उनजी ख़िदमत करे कोन कई। तो कॾहिं ख़िदमत कोन कई जेसि ताईं मां वीचारी गुज़ारे वई, पोइ दाहूं कंदा आहिनि। हिकिड़ो माण्हू हली अल्लाह जे रसूल, अल्लाहु अकबर, मूंखां वॾो गुनाह थी वियो आहे, तौबा जो को रस्तो आहे? पाण उनखे छा था चवनि? हल लक मिन उम्मिन, तुंहिंजी वालिदा ज़िंदा आहे? ॾिसो इहो इशारो आहे त मां जी ख़िदमत वॾनि गुनाहनि जी माफ़ी जो ज़रियो आहे। अल्लाह जे रसूल, मां वीचारी गुज़ारे चुकी, अम्मा गुज़ारे वई सोचो ये मां ऐं पीउ कंहिं बि टाइम ते वीचारा गुज़ारे वेंदा, वरी तव्हांखे दुनिया में कोन मिलंदा। अम्मा कोन मिलंदी, बाबा बि कोन मिलंदो, ज़ाल मिली वेंदी, लेकिन ये ॿई रिश्ता एॾा अणमुल आहिनि, ज़िंदगी भर तव्हांखे कोन मिलंदा। रहंदा रहंदा, लेकिन वालदा वीचारी तव्हांखे कोन मिलंदी। कॾहिं तव्हां सोचियो आहे केतिरा बि तव्हीं किना हुजो, लोफर हुजो, बदमाश हुजो, शराबी हुजो, राति जो धूड़ पाए तव्हां जॾहिं 2 बजे घर अचो, उहा कहिड़ी हस्ती आहे जंहिंजूं अखियूं दरवाज़े ते लॻल हूंदियूं आहिनि। मां वीचारी इंतज़ार में हूंदी आहे त मुंहिंजो पुटु ईंदो, कहिड़ो बि निभागो वीचारी मानी संभाले रखंदी त मुंहिंजो पुटु ईंदो। पंहिंजी हालत ॾिस ऐं मां जो तूं तालुक ॾिस। हुन छा चयो? अल्लाह जे रसूल, अम्मा त वीचारी गुज़ारे वई, पाण फल हलक मिन खालतिन, मासी जीअरी अथई खाला? काल नाम, अल्लाह जे रसूल हा। अल्लाह अकबर, केॾी वॾी असांखे रहनुमाई आहे। असां मां घणा मुसलमान न पुछणु चाहियां थो जिन कॾहिं मासी जी ख़िदमत कई हुजे, कॾहिं हली विया पंहिंजी खाला मासी वटि। इहो ई जवाबु सही, मुंहिंजा मासात आहिनि, उहे ख़िदमत कंदा। हदीस ॿुधाए थी मासी जी ख़िदमत बि गुनाहनि जी माफ़ी जो ज़रियो आहे, जन्नत में दाख़िला जो ज़रियो आहे। उन चयो अल्लाह जे रसूल, हाओ मासी जी फबिरहा इज़न, वञी मासी जी ख़िदमत कर, मन अल्लाह तुंहिंजो गुनाह माफ़ करे छॾे। हीअ अल्लाह जे प्यारे पैगंबर जी रहनुमाई असांजे लाइ। क़ुरान करीम में मूंखे ॿुधायो अहिड़ा मक़ाम अचनि था जिते मां जो हक़ ॿुधाईंदे अल्लाह ताला केतिरे क़दुरु ताक़ीद कयो आहे। हदीस सही बुखारी जी, हिकिड़ो माण्हू हली अल्लाह जे रसूल, मन हक़ पे उसने साहबती, मुंहिंजे सुहिणे सुलूक जो हक़दार केरु आहे? पाण फरमाइनि था उम्मुक, तुंहिंजी वालिदा। सुम मन, साईं वरी केरु? उम्मुक, तुंहिंजी वालिदा। सुम मन 3 दफ़े पुछे थो, केरु? उम्मुक, तुंहिंजी वालिदा। 4थे दफ़े सुवाल करे थो, सुम मन, पाण फरमाइनि था अबूक, तुंहिंजो पीउ। 3 दफ़ा अल्लाह जे नबी वालिदा जो नालो वरितो, 1 दफ़ो पीउ जो। मुहद्दिसीन किराम इन ते बि गौर कयो आहे। अल्लाह जे नबी वालिदा जो ज़िक्र 3 दफ़ा कयो, पीउ जो ज़िक्र 1 दफ़ो। सिंधी में आउं जेकॾहिं सम्झाइणु चाहियां सादनि लफ़्ज़नि में, त रुपए मञा 12 आना मां जो हक़, 100 मञा 75 सैकड़ो। छो? खोलियो क़ुरान, अल्लाहु अकबर, 3 तकलीफ़ूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें पीउ शामिल कोन्हे, वीचारी वालिदा सिर्फ़ अकेली बर्दाश्त करे। 3 तकलीफ़ूं। पहिरीं तकलीफ़ 9 महीना तव्हांखे पेट में खयाई, हमलतहु उम्मुहु वहनन अला वहनिन। अल्लाह ताला फरमाए थो, मां पेट में खणे थी कमज़ोरी मथां कमज़ोरी बर्दाश्त कंदे। ऐं डॉक्टर मूंखे ख़बर आहे, जीअं हमल वधंदो आहे हीमोग्लोबिन घटिबी आहे, रत घटिबो आहे, वीचारी पीली थी वेंदी आहे। बाद औकात ब्लड प्रेशर वधी वेंदो आहे, बाद औकात शुगर थी वेंदी आहे, बाद औकात रत घटण जे करे साक थी पवंदी आहे, पेर सुजी पवंदा आहिनि, मुंहुं सुजी पवंदो आहे। अल्लाहु अकबर, मूंखे ॿुधाए का मामूली तकलीफ़ आहे? 9 महीना हिकिड़ो तवील अरसो आहे, तवील अरसो मां पंहिंजे पेट में रहम खे अंदरि पंहिंजे बचे खे खणे थी। इन में पीउ शामिल आहे को बि न। वरी ॿियो मरहलो अचे थो जॾहिं ॿार ॼणे थी। अल्लाहु अकबर, इहो को मामूली मरहलो कोन्हे, वॾी तकलीफ़ वीचारी बर्दाश्त करे थी। अॼु बि तव्हांजे पाकिस्तान में डिलीवरी जे टाइम ते 1000 औरतूं फौत थींदियूं। सैयदना अब्दुल्ला बिन उमर, इमाम बुखारी सही सन सां रिवायत आंदी, बैतुल्लाह जो तवाफ़ पियो करे, तेसी हिकिड़े नौजवान खे ॾिसे त पंहिंजे पुठनि ते पोड़ी
मां खे खड़ियो तवाफ़ पियो करे। तवाफ़ जा 7 फेरा ख़त्म थिया, हली आयो अब्दुल्ला बिन उमर वटि। हुन सोचियो त मूं वॾी ख़िदमत कई आहे पंहिंजे पर में। पुछाई त अब्दुल्ला, छा मूं अम्मा जी ख़िदमत जो हक़ अदा करे छॾियो? ॻोठां खणी आयो आहियां पुठिते ते, बैतुल्लाह जो तवाफ़ कयो अथमि। अब्दुल्ला बिन उमर जवाब छा ॾिनो? कि वला बि ज़फ़रतिन वाहिदा, मां जी ख़िदमत जो अदा छा कंदे जॾहिं तोखे ॼणियो पे हिकिड़ो साह जेको तकलीफ़ विचां खयाई तूं उनजो हक़ अदा न करे सघियो। अल्लाहु अकबर। केतिरियूं औरतूं वीचारियूं गुज़ारे वेंदियूं आहिनि, केतिरियूं गुज़ारे वेंदियूं आहिनि, केतिरनि जा ऑपरेशन थींदा आहिनि। मूंखे ॿुधायो, पीउ खे का तकलीफ़ आई? वेठो आहे ऐं टियों मरहलो, टी तकलीफ़ जंहिंमें घणो करे तकलीफ़ वालदा खे ईंदी आहे। अल्लाह ताला फरमाए थो त 2 साल औरत थञ प्यारी थी। मायरूं पंहिंजे ॿारनि खे 2 साल थञ प्यारी पूरा हौलैन कामिलैन। तव्हां सोचींदो थञ प्यारनि में तकलीफ़ कहिड़ी आहे? अदा आहे। जॾहिं ॿारड़ो नंढो हूंदो आहे, ॼमंदो आहे, असां डॉक्टर बि चवंदा आहियूं त बाबा अमां तूं हुनखे हर 2 कलाकनि खां पोइ थञ प्यार, हर 2 कलाकनि खां पोइ। घणा दफ़ा राति जो वीचारी उथंदी, निंड केॾी मिठी आहे, सियारे में तूं उथंदे, पीउ उथंदो, ॿारड़े दहा कई वीचारी पंहिंजी निंड ख़राबु कंदी, वरी हुनखे उथी थञ प्यारींदी, 2 कलाक सुम्हंदो, वरी माना उथंदो, वरी दहा कंदो, वरी थञ प्यारींदी। ऐं अरसो तक़रीबन 2 साल पंहिंजी वीचारी निंड ख़राबु करे थी थञ प्यारण जे लाइ। केॾो ॾुखियो मरलो आहे, का मामूली ॻाल्हि कोन्हे। तंहिंजे करे अब्दुल्ला बिन उमर चयो असीं हक़ अदा करे ई कोन था सघूं वालदा जी ख़िदमत जो। अहिड़े नमूने सां पीउ जी बि ख़िदमत करणी आहे, उनजी बि इज़त करणी आहे। अब्दुल्ला बिन अबू हुरैरा रज़ी अल्लाह हिकिड़े माण्हू खे ॾिठो, नौजवान आहे, हिकिड़े पोरे सां गॾु पियो वञे। इमाम बुखारी अल अदबुल मुफ़रद जे अंदरि रिवायत आंदी। पुछियाई हुन खां त बाबा ही केरु आहे? कि मुंहिंजो पीउ आहे। कि ॻाल्हि यादि रख, 3 नसीहतूं करियां थो, विसार ॾेई न। वला तो सम्मेही बेस्मेही, कॾहिं पीउ खे नालो वठी सॾ न कजां। पीउ जो नालो जेकॾहिं अब्दुल्ला आहे त अब्दुल्ला, इब्राहिम, कॾहिं बि न बाबा अब्बा, इज़त सां नालो वठिजां। वला तमशि अमामहू, कॾहिं पीउ खां अॻिते न हलजां। उहे बि गौर कनि जेके कार में वेंदा आहिनि, सीट जी वेठा आहिनि फ्रंट सीट ते, पीउ पोड़ो पोयां वेठो आहे। छो त तूं वॾो उहिदेदार आहीं, कहिड़ो बि उहिदेदार हुजी, पीउ जे साम्हूं तुंहिंजी का हैसियत कोन्हे। पीउ खे अॻियां विहार, पाण पोयां वे। अल्लाहु अकबर। अॻिते न हलजां। वला तजलिस क़बलहू, के जाइ ते वेहण जो मौक़ो मिले जेसि ताईं तुंहिंजो पीउ न वेहे तोखे नाहे वेहणो। अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु नौजवान खे नसीहत कई ऐं केतिरे क़दर इज़त कंदा हुआ। सैयदना अबू बुरदा रज़ी अल्लाह अन्हु सहाबी आहे, पाण चवे थो, इब्न हिब्बान जी हदीस आहे, ऐं मदीने आयुसि, तेसि ताईं सैयदना अब्दुल्ला बिन उमर अची पहुतो ऐं मूंखां पुछाई, अबू बुरदा ख़बर अथई छो आयो आहियां, तोखे मालूम आहे? अबू बुरदा चयो त मूंखे मालूम न आहे। जी इन करे आयो आहियां जो मुंहिंजो वालिद उमर बिन ख़त्ताब ऐं तुंहिंजो वालिद ॿिन्ही में दोस्ती हुई। ऐं अल्लाह जे नबी जो फरमान आहे, मन हब ऐं यसिल अबाउ फी क़ब्रिही फलयसिल। अॻिते लफ़्ज़नि उनखे, जंहिं माण्हू खे इहा ॻाल्हि पसंदि आहे त पंहिंजे पीउ सां नेकी करे क़बर जे अंदरि, माना पीउ गुज़ारे चुको, क़बर में दाख़िल थी चुको, उन सां इरादो करे थो नेकी जो, उनखे घुर्जे फलयसिल इख़वान अबीह बादहू, त पीउ जो गुज़ारण खां पोइ जेके उन दोस्त ऐं भाइर आहिनि तिन सां बि तालुक़ ॻंढे, तिन सां बि सुहिणो सलूक करे। तंहिंजे करे तो वटि हली आयो आहियां। अब्दुल्ला बिन उमर जो साॻियो सहाबी वञे पियो, बुखारी जी रिवायत आहे, पंहिंजे दोस्तनि सां गॾु हिते सुवाल, तेसि ताईं हिकिड़ो आराबी ॾिठई, पहाड़ी जो माण्हू, अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु अज़ीम सहाबी, सुवारी तां लथो, उन नौजवान खे सॾु कयाई, पंहिंजो पटको लाइ उनखे ॾिनई, सुवारी उनजे हवाले कयाई। गॾु जेके दोस्त हुआ तिन चयो, अब्दुल्ला अजीब ॻाल्हि आहे, ही वीचारो आराबी ॿाराड़ी जो माण्हू थोरो घणो ॾींहुं आहे तॾहिं बि राज़ी थी वञे, तो पंहिंजो पटको बि ॾेई छॾियो, सुवारी बि ॾेई छॾी। जी ख़बर अथई छो? इन ई आराबी जो पीउ
मुझे वालिद उमर बिन ख़त्ताब जो दोस्त हो। या असांजा सलाफ सिर्फ पी जी इज्जत ना है करनी, पी गुज़ारे वञे या जीअरो हुजे उन जे दोस्तनि जी इज्जत भी करनी। दोस्तनि जी इज्जत माना तव्हां पंहिंजे पीउ सां क़बर में नेकी कई, पी गुज़ारे चुको आहे तव्हां क़बर में नेकी कई। ऐं इस्लाम ॾिसो इन ई गुनाह खे शिरक खां पोइ वॾो गुनाह बयानु कयो आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर खां जॾहिं के पुछियो अल्लाह जा रसूल वॾा गुनाह कहिड़ा आहिनि, सही बुखारी जी रिवायत पाण अल इशराक बिल्लाह, रब सां कंहिंखे शरीक करणु वॾो गुनाह आहे। ॿिए नंबर ते उकूकुल वालिदैन, माउ पीउ जी नाफ़रमानी। ऐं वरी बि चवंदुसि असांजूं उहे भेनरूं धीअरूं जेके माउ पीउ जी रज़ामंदी खां सवाइ शादी कनि थियूं, गौर करियो तव्हां नाफ़रमानी करे रहियो आहियो। यादि रखो अवां जी वालिदा अवां जो वालिद इन खां मथे दुनिया में तो को तव्हांजो ख़ैर ख़्वाह कोन्हे। जिन जे करे घरनि खां निकिरो थियूं इहे तव्हांजा ख़ैर ख़्वाह कोन्हनि। चंद महीननि जे अंदरि चंद सालनि में तव्हांखे छॾे ॾींदा, का इज़त तव्हांजी कोन हूंदी। मां वीचारी जेके ॼणियो तोखे, पीउ जे सॼी ज़िंदगी ख़िदमत कई, उहे तुंहिंजा ख़ैर ख़्वाह न आहिनि त मूंखे ॿुधाए ॿियो केरु ख़ैर ख़्वाह हूंदो। जेकॾहिं तूं नाराज़ उनखे करे घरां निकिरी थी वञी, जेके माउ ऐं पीउ जी पिट लॻी बददुआ लॻी, कॾहिं दुनिया में साओ वरी कोन थींदो, कॾहिं साओ कोन थींदो। अल्लाह जे नबी फरमायो सलासतुन क़द हरम अल्लाहु अलैहिल जन्नह, टे माण्हू अहिड़ा आहिनि, सही जामियो सगीर जी सही सनद सां हदीस, जेके जन्नत में कोन वेंदा, जन्नत हराम आहे। टे माण्हू अहिड़ा आहिनि जिन ते जन्नत हराम आहे। पहिरियों माण्हू मुदमिनुल ख़म्र, शराब पीअण वारो आदती, हमेशा तव्हांजो शराब पीअंदे पीअंदे मौत अची वञेसि। अॼु केतिरा मुस्लमान आहिनि जेके शराबी आहिनि, घणा आहिनि जेके शराब पी हार्ट अटैक में मुआ, राति जो शराब पी सुता, सुबुह जो मुआ पिया आहिनि। घणा आहिनि जिन शराब पीतो एक्सीडेंट में मरी विया। अल्लाह जो नबी चवे थो सिधो वियो जहन्नम जे अंदरि, जन्नत उन ते हराम आहे। जेको शराब जो आदती आहे, क़ुरान इनखे पलीत शैतानी कम करार ॾिनो, पलीत शैतानी कम। उन खां पोइ ॿिए नंबर ते पाण फरमाईंदा वल आको लिवालिदैहि, माउ पीउ जो नाफ़रमान, उन ते बि जन्नत हराम। केॾो वॾो गुनाह अंदाज़ो लॻायो, जन्नत में दाख़िल थी नथो सघे। ऐं पंहिंजनि भाइरनि खे दोस्तनि खे गुज़ारिश कंदसि जेके नौजवान आहिनि, क़दर करियो पंहिंजे वालिदैन जो, मां सां इज़त सां पेश अचो, पीउ सां। इहे अणमुल रिश्ता आहिनि, जेकॾहिं इहे गुज़ारे विया वरी तव्हांखे कोन मिलंदा। इन्हनि जूं दुआऊं वठो, इन्हनि खे नाराज़ न करियो। अहले हदीस हुजे ऐं उहो वरी माउ पीउ जी तौहीन करे, कॾहिं बि न। सुवाल ई पैदा कोन थो थिए। रब चवे थो जेके उफ़ बि न चओ। कॾहिं गौर करियो अल्लाह जे कलाम ते। उफ़ खोलियो लुग़त या किताब, अरबी ज़बान जे अंदरि ईअं चइजे त कावड़ जो घटि में घटि सभ खां हल्के में हल्को इज़हार। जेके माण्हू चवे हूं, माना इहे लफ़्ज़ बि माउ पीउ खे कोन्हे चवणो। एतिरे क़दर बि नाराज़गी जो इज़हार न आहे करणो जॾहिं पोढ़ा थी वञनि। इन जो मक़सदु इहो कोन्हे त जवान हुजनि त उन्हनि जी तौहीन करियो, छो त पोढ़ा जॾहिं थी वेंदा आहिनि, अल्लाह ताला पीढ़ी जो ज़िक्र इन करे कयो जो पीढ़ी जे अंदरि माउ पीउ जेके आहिनि उन्हनि जा मिज़ाज में घणो करे चिड़चिड़ोपन पैदा थी वेंदो आहे। ईअं बि थींदो आहे, औलाद वीचारो तंग बि थी पवंदो आहे। पीउ कॾहिं ज़रे ज़री ॻाल्हि ते कावड़जी पवंदो आहे, अजीब अजीब मुतालबा कंदा आहिनि, छो त पोढ़ा थी चुका, पूरो दिमाग़ बि कमु कोन थो करे। तंहिंजे करे उन जी तबियत जे अंदरि चिड़चिड़ोपन पैदा थी वेंदो आहे। थी सघे थो त औलाद बेसब्रो थी पवे, तौहीन करे। तंहिंजे करे अल्लाह ख़ासि तौर ते पीढ़ी जे अंदरि चयो जॾहिं पोढ़ा थी वञनि उन्हनि खे उफ़ बि न चओ, उफ़ बि उन्हनि खे न चओ। मिठी ज़बान सां ॻाल्हायो ऐं पंहिंजा कुला उन्हनि जे साम्हूं झुकाए छॾियो, रहमत विझो। छा दीन इस्लाम जेका असांखे तालीम ॾिनी आहे, दुनिया जा सभु किताब खणो, तव्हांखे इहा तालीम न हिंदू मत में मिलंदी, न ईसाइत में, न यहूदियत में। इहे बदबख्त दहरियात हू बि ख़ाली आहिनि, इन्हनि वटि त का शइ कोन्हे। इहा शइ तव्हांखे ॿुधाईंदो इस्लाम, दीन इस्लाम ॿुधाईंदो। हत्ता की तव्हां ॾिसो सैयदा उम्मे हबीबा रज़ी अल्लाहु अन्हा, अल्लाह जे नबी जी घरवारी आहे, उम्मुल मोमिनीन आहे। चवे थी अल्लाह जे रसूल मुंहिंजी माउ मूंसां मिलण आई आहे,
पर आहे मुशरिका। अम्मा मूंसां मिलण आई आहे मुशरिका। छा आऊं पंहिंजी मां सां सुहिणो सलूक करियां, इज़त ॾियांसि, कुझु पैसो वग़ैरह, सुहिणो सलूक करियां? अल्लाह जे नबी फरमायो हा। अल्लाह अकबर। हालांकि मुशरिक आहे, पर पैगंबर रोकियो कोन। पंहिंजी मां सां बि सुहिणो सलूक कर, भले मुशरिक हुजे, भले काफ़िर हुजे। इस्लाम इहो कोन चयो आहे त अहिड़ी सूरत में हुननि जी तौहीन करियो। त भई दोस्तो, अॼु असां गौर करियूं असीं कहिड़े मक़ाम ते पहुता रहियूं। इहे चंद ॻाल्हियूं जेके मूं चयूं दर्द दिलि मञा, छा जे करे जो असां पंहिंजे दोस्तनि खे ॾिसूं था। छो त जॾहिं जमात अहले हदीस खे असीं सम्झूं था जमात हक़ आहे, अल्लाह जी धरती ते उहा जमात आहे जेका हक़ पहचान वारी आहे, हक़ जी अलम बरदार आहे, त असां ते लाज़िम आहे असां बि पंहिंजो किरदार उन मुताबिक़ करियूं। घटि में घटि आउं इहो ज़रूरु चवंदुसि त वॾनि गुनाहनि खां त बचूं न। ठीकु आहे, इंसान हुजण जे नाते नंढा गुनाह थी वेंदा आहिनि, सवाइ अंबिया किराम जे। अल्लाह ताला छा फरमायो, इन तजतनिबु कबाइर मा तुनहौन अन्हु नुकफ्फिर अन्कुम सय्यआतिकुम व नुदखिलुकुम मुदखलन करीमा। तव्हां जेकॾहिं वॾनि गुनाहनि खां बचंदो, असां नंढा गुनाह पाणे ई माफ़ करे छॾींदासीं ऐं तव्हांखे इज़त वारी जाइ में दाख़िल कंदासीं। रब्बुल आलमीन मग़फ़िरत जी बख़्शिश जी असांखे ख़ुशख़बरी ॾिनी, जन्नती ख़ुशख़बरी बि ॾिनाई। वॾनि गुनाहनि खां बचो, नंढा गुनाह असीं माफ़ करे छॾींदासीं। त असां ते लाज़िम आहे, हालांकि नंढनि खे मामूली कोन्हे सम्झणो, पर इंसान हुजण जे नाते थी वञनि, रब्बुल आलमीन माफ़ करण वारो आहे। लेकिन वॾा गुनाह इहे के मामूली कोन्हे। इंसान खे घुर्जे उन्हनि खां भरपूर तरीक़े सां बचण जी कोशिशि करे, छो त अल्लाह जे नबी उन्हनि खे हलाक करण वारा गुनाह चयो, मुंहुं बेकात जेके तबाह कनि था। अल्लाह ताला खां दुआ करूं, अल्लाह ताला जेसि ताईं दुनिया में ज़िंदा रखे, रब्बुल आलमीन असांखे सही अक़ीदे ते ज़िंदा रखे। रब्बुल आलमीन असांखे शिरक खां बचाए, अल्लाह ताला असांखे बिदअतनि खां बचाए, रब्बुल आलमीन हुकूकुल इबाद अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, ऐं जेके असां जूं कमियूं कोताहियूं थी वञनि अल्लाह ताला उहे माफ़ फरमाए, असांजो ख़ात्मो ईमान ते फरमाए। ऐं जेके असांजा मुस्लमान भाइर ईमान जी हालत में गुज़ारे चुका आहिनि, रब्बुल आलमीन उन्हनि जी बख़्शिश फरमाए, जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।